अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वेदा वेद जाने तो छा है परेशान है अता बा भट्टी नंबर वठी दे मामू तको आजा के पसंद अची वियो। अरे भट्टी नंबर वरता दे घबराए ना या केड़ी गाल आ। अरे तू वञ वञ माल चार वञ अचदा हलूं पण अदा खुश हो बियो खैरा खैर अदा खुश बेखैर। अदा हुकुम कयो कीअं अचण थियो। अदा असांजे भाड़ी कई आ त मांखे इहो भट्टी नंबर वठाए ॾे। अदा इन भट्टी नंबर जो नालो न वठो ही मूंखे साह खां बि नंबर वधीक प्यारो आहे। अदा तोखे जरे वया 15 लख ॾींदासीं। सुठो थी त बनी जो नालो ई न वठो हलियो वञ तव्हां। अदा हूअं तव्हां वियो तव्हांजी मां ख़िदमत कयां बाक़ी बनी जो नालो वरितो हुयो त लितरनि सां वठंदोमांव। सुठो थियो त इहा सोच कढी छॾियो। वॾा आया आहिनि मुंहिंजी बनी वठण। अॼु सुठो थियो मुंहिंजो मूड भलो हुयो न त मूड ख़राबु हुजे त इन्हनि खे मां हिते ई मारे विझां। अदा खैर त अॼु तो कावड़ में मुंड लगे थो। अदा अॼु ॻाल्हि बि अहिड़ी थी आहे न समी खां जानिब आया पाण ॾे त इहा भट्टी नंबर असांखे ॾे जंहिंजे लाइ मां साह बि ॾियण लाइ तयारु आहे उहो नंबर मूंखे वठणु आयो आहे। अदा तोखे त ख़बर आहे न इन ते जान हली वञे बि न छॾी। आदा पर हाणे इन्हनि खे सबक़ सेखारिबो हे पाण ॾे रोज़ न तव्हां दलाल थी ईंदा पाण को बनी वठण हे पंहिंजी बनी जी कढ पिया आहिनि इन्हनि खे हाणे सबक़ सेखारिणो पवंदो। सेखारियो सोच त सेखारियूं न मां संभरियल आहे तोखे कॾहिं न कई आहे मां। इन्हनि जे लाइ कुझु भलो ई सोचूं दादा। हा इन्हनि खे अहिड़ो सबक़ ॾींदासीं ही पूरी दुनिया ॾींदी इन्हनि जो असर। अदा समींद जो फोन कयां थो हाणे मुंहिंजे शैतानी दिमाग़ में हिकु आइडियो हाणे ॾिसजांइ। अदा फोन करे। अस्सलाम वालेकुम समीद। वालेकुम सलाम। दादा तोखे भट्टी नंबर वठण जो ॾाढो शौक़ु आहे न। हा दा त पोइ अचु मां बीठो आहियां भट्टी नंबर ते जल्दी में पुॼी वञ ठीकु आहे। हाज़िर हाज़िर। जाने पाली या खुशखबरी जाए कहिड़ी अदा मामू तो हाणे फोन कई आहे अचो तव्हांखे भट्टी नंबर ॾियां थो। हल त हलूं। अदा बि मां कुर्बान ॾेई फोन कयां पोइ हलूं। करे कुर्बान कासे मामू तारे भट्टी नंबर वटि जल्दी में पुॼी वञ। हा हा उते हल ठीकु आहे ठीकु आहे।
माखे दादा चे भटी नंबर तेजो इते तक गुजारी कोई अदा जीदा हू ॾिस ज़मींदारनि जो भाउ अची वियो हिकिड़ो जेको नंढो अथनि ये कुर्बान के ॾियूं था माल हल त इन खे मुञ कंदा आहियूं अदा बस मरी वियो अञा छा मारी अथई इन खे अदा ॿार रहियल आहिनि अञा उन जी कहाड़ी बस हाणे लाश खे साइड कर सटियूं था अदा साम्हूं मुक़ामनि में पहुतोसीं अदा छा थी अदा अदा छकाईं तूं खे मारियो अदा अदा पाण सां मामू त तर रखे ॾिया हिन खे मामू त ई मारियो अचु न छॾींदासीं अस्सलाम वालेकुम दोस्तों ही कहानी इते ख़त्म ना थी अञा इंतज़ार कयो इंतज़ार करण खां अॻु में लाइक कयो